बादशाह ने, शहज़ादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अॼु असां हिकिड़े ॾाढे दिलचस्प किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। उमेद त गुज़िरियल किसनि वांगुरु पर हीउ किसो तव्हांखे अञा वधीक पसंदि ईंदो। दोस्तो, ॻाल्हि था कनि त कंहिं ज़माने में हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण रब साईं जी ज़ात आहे, पर हू बि ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो। अदुल इंसाफ़ इन जो मशहूरु हो। हिन जे राज में शींहं ऐं ॿकरी ईअं सम्झ ॼण गॾु पाणी पीअंदा हुआ। हिन खे औलाद में ॿ पुट हुआ। रब जो ॾिनो सभु कुझु हुयुसि, माल मिल्कियत। रब जा शुक्र मञे पियो हुकूमत हलाईंदो हो। अलाह जी कुदरत सां हिन बादशाह खे टियों पुटु पुॼायो। उहो वरी हिन ॿिन्ही पुटनि खां वधीक सुहिणो हो। बादशाह खे जो उहो पुटु ॼाओ, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ख़ुशीअ में खज़ाने जा दर खोले छॾी। एतिरो माल लुटाई जो मुल्क जा जेके ग़रीब हुया सभु अमीर थी विया। 40 ॾींहं ख़ुशियूं ख़ैरियातूं हलियूं। 40 ॾींहंनि खां पोइ बादशाह शहज़ादे जो भाग नसीब ॾिसण जे लाइ पंहिंजा शाही नजूमी घुराया। नजूमिन खे चई हिसाब करे ॾियो। नजूमिन हिसाब करे बादशाह खे ॿुधायो त बादशाह सलामत शहज़ादे जो बख़्त बाला आहे, वॾो नसीब नारो आहे। पर 9 वरहनि जी उमिरि खां शहज़ादो तकलीफ़ूं ॾिसंदो, माइटनि खां विछड़ंदो, पर जवानी में सुख ॾिसंदो। वॾी बादशाहीअ जो मालिक थींदो, तव्हां खां वॾी बादशाही थींदसि। बादशाह इहो अहवालु ॿुधो, नजूमिन खे इनाम ॾेई बादशाह रवानो कयो। पर थोरो ॼण खुटको थियुसि पुट जे लाइ। शहज़ादे जो नालो रखी गुलमुनीर। निपाइण लाइ ख़ासि दायूं मुक़ररु थियूं। शहज़ादे खे लाॾ कोॾ सां निपाइण लॻा। 6 वरहनि जो थियो त उस्ताद रखी ॾिनसि। थोरे ई वक़्त में होशियारु हुयो, अकुल वारो हुयो, पढ़ी क़ाबिल थियो। आख़िर शहज़ादो अची 9 सालनि जो थियो। 9 सालनि जो थियो। रब जी कुदरत, बादशाह गुज़ारे वियो, हिन जो पीउ गुज़ारे वियो। 3 शहज़ादा जा नंढा। हे जो नंढा हुया त बादशाह जो जेको वॾो वज़ीर हुयो उन खे अची बेईमानी थी। उन खे नियत में खोट थियो। हुन छा कयो जो हिननि खे नंढो ॾिसी बादशाही ते कब्ज़ो करे 3 शहज़ादनि खे मुल्क निकाली ॾिनई। 3 पुट जेके बादशाह जा 3 खे मुल्क निकाली। हे वीचारा वज़ीर जे डप खां, मौत जे भव खां वज़ीर जी अखि मटियल ॾिठनि, शहर छॾनि, उथी हलिया। हल हलां हल हलां हल हलां, थकिजी पिया। बुख उञ पंधु थकिजी पिया। हलंदा अचनि हिकिड़ो वॾो बड़ जो वणु ॾिठुनि, उन जे हेठां वेही रहिया। बादशाही ॿार कॾहिं तकलीफ़ न ॾिठी आहिनि। वेठा थकिजी पिया। ॻाल्हियूं कंदे कंदे उन बड़ वटि वेठा जो हिननि खे निंड अची वई, सुम्ही पिया। कुझु टाइम खां पोइ सुजाग थिया त वॾो भाउ जेको हुयो उन नंढनि भाइरनि खे चयो त यार मां ख़्वाब लधो आहे। अदा कहिड़ो ख़्वाब लधो थी? चई यार मां ख़्वाब लधो आहे, ॾिसां थो त मूंखे माहे खीर जो वटो ऐं कणिक जी मानी मिली आहे। हिननि खे जो बुख लॻी त ख़्वाब में बि उहा शइ पिया ॾिसनि। कणिक जी मानी ऐं माहियो खीर मिलियो आहे। ॾाढो खाई मां ड्रह कयो आहे। उन ते वरी जेको विचो भाउ हुयो उन चयो त मां पाण ख़्वाब ॾिठो आहे त अलाह साईं मूंखे मच्छी ऐं मानी ॾिनी आहे, ॾाढो खाई कयो अथमि ड्रह। हाणे बाक़ी रहियो शहज़ादो गुलमुनीर नंढो। उन भाइरनि जो ख़्वाब ॿुधी ऐं खणी माठ कई। भाइरनि चयो दादा तूं ॿुधाए, तो बि ज़रूरु ख़्वाब लधो हूंदो। हिन चयो दादा मां ख़्वाब ॾिठो आहे, पर जे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां कावड़जी पवंदव। तंहिंजे करे इन ॻाल्हि खे खणी छॾियो। ख़्वाब आहे, ख़्वाब खे छॾियो। हुननि चयसि त न, असां छो कावड़बासीं, त असां को तुंहिंजा दुश्मन आहियूं। जेको ॾिठो अथई ॿुधाए। गुलमुनीर चयो दादा मां ख़्वाब में थो ॾिसां त अलाह साईं मूं ते राज़ी थियो आहे, मूंखे बादशाही मिली आहे। मां 4 ज़ालूं पहिरियों आहियां। हिंदोरे में सुतो पियो आहियां। साॼे पासे हिकिड़े पलंग ते ॿराणियूं वेठियूं आहिनि, खाॿे पासे ॿिए पलंग ते ॿियूं ॿराणियूं वेठियूं आहिनि। उन्हनि मां वारे वारे सां हर का मुंहिंजे हिंदोरे खे लोॾे बि थी, मुंहिंजे वात में पता छो पई थी विझे।
ठाहिरनि गुलमुनीर जी इहा ॻाल्हि ॿुधी ख़बर जो हिन ख़्वाब जेको ॿुधाइनि हुननि खे कयो बुख मौत जो भ वरी हिन जो ख़्वाब ई अहिड़ो सो कावड़ मां हिन खे खणी ॿ चमाटूं आहिनि जे अहिड़ो सभाॻो हुजे हा त बाबे जी बादशाही कान वञे हा तुंहिंजे ॼमण जे करे त बाबो मरी वियो वरी हिन महिल ख़्वाब ॾिस घड़ा पियो थो लही गुलमुनीर खे चपाटूं जो हिन ॾाढो ॾुख थियुसि रोअण लॻो कुझु देरि खां पोइ भाइरनि चयसि हाणे उथ त हलो हिन चयनि त न मां तव्हां सां न हलंदुसि तव्हां मूंखे मारींदो हुननि चयसि हल बेवकूफ़ न थी हिन चयो न मां तव्हां सां न हलंदुसि नेठि हुननि ॾिठो त नथो हले हर कंहिंखे पंहिंजे साह जी भाउ खे छॾे हे ॿई भाइर अॻिते रवाना थिया भाइर हिन जा विया हलिया कुझु टाइम रखी गुलमुनीर उथियो हलियो हलंदे 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 हिनखे सिजु लही वियो हिकिड़ो वणु ॾिठई चई भला हाणे 4 पहर राति जा हिते गुज़ारिया सुम्ही पियो वण जे हेठां सुम्ही पियो रब जी कुदरत उहो वण जे हेठां सुम्ही पियो उन वण ते हिकिड़ो देव रहंदो वण में उहो जो आयो ॾिसे त हिकिड़ो माण्हूअ जो बचिड़ो आहे उहो सुतो पियो आहे हिन जो वात पाणी पाणी थियण लॻो त भला सॼो ॾींहुं डुकियुसि हे त खाधो घर वेठे मिलियो आहे सो हुनजे खाइण जे ख़्याल खां हेठि लही आयो अची गुलमुनीर जे मथां बीठो हिन जो ॾिठो गुलमुनीर खे त हिन जी सुहिणी सूरत ऐं नंढी उमिरि ॾिसी अलाए छो हिनखे रहम अची वियो यार हाणे हिनखे छा खावां हिन जे खाइण जो ख़्यालु आहे हिन चयो भला अलाए केरु आहे परदेसी आहे हिनखे कंहिं वसूं वारी जाइ ते छॾिया हिनखे रहम अची वियो हिन छा कयो जो सुतो जो पियो हिनखे निंड जी हालत में खईंसि मथे हिकिड़े शहर खां थोरो पर भरो छॾे देव हलियो गुलमुनीर जॾहिं निंड मां उथियो अड़े हे छा शहर जी ॿाहिरां पियो मां त वण जे हेठां सुतो पियोसि ॾाढो हैरान थियो पर सम्झई त इन में को रब जो राज़ हूंदो उथियो शहर जे कई रुख हिनखे बुख बि लॻी ॾाढी सो हाणे वञे काॾे ॿी का वाह न ॾिसी साम्हूं हिकिड़ी मस्जिद ॾिठई उन मस्जिद में हलियो हे मस्जिद में वेही रहियो माण्हू अचनि पिया हे जो वेठो हुजे त माण्हुनि सम्झो त को मुसाफ़िर आहे चाहे माण्हू हिनखे मानी बाणी ॾिनी मानी ॾिनसि मानी हिन खाधी ढव कई वेठो हुजे काॾे वञे मस्जिद जो जेको मुला हुयो मौलवी हुयो मस्जिद जो उहो हर हर निमाज़ वारे टाइम ते जो अचे पियो त हिन छोकिरे खे ॾिसे पियो गुलमुनीर जी सुहिणी सूरत ॾिसी हैरान थी वियो नेठि हिन वटि आयो अब तूं केरु आहे हिन खां पुछे गुलमुनीर हिनखे चयो त मां मुसाफ़िर बुख लॻी उनजे करे मां मस्जिद में आयुसि घड़ी पल आराम करे मां वरी अॻिते वेंदुसि मुला हिन जे ॻाल्हाइण मां अंदाज़ो लॻायो त कंहिं सुठे खानदान जो आहे मुला चयसि को तुंहिंजो आहे चई न मुंहिंजी दुनिया में केरु बि कोन्हे मुला खे औलाद कोन हो मुला चयसि बाबा जे तूं मूं वटि रही न त मां तोखे पंहिंजे बच्चनि वांगुरु ख़ुशि करे रखंदुसि गुलमुनीर बि ख़्यालु कयो त माना किथे पियो रुलंदुसि धिका पियो खाईंदुसि भला रब खे नवाज़णो हूंदो त हिते ई ॾींदो मुला जो हिनखे इहा आछ कई आफर कईंसि हे उहा ॻाल्हि क़बूल करे हे मुला सां जे चवण सां उते मस्जिद में रहण लॻो हाणे मुला वटि रहे पियो उन मुला वटि मस्जिद में मदरसे में ॿार पढ़ंदा उन ॿारनि में उतां जो जेको बादशाह हो उन बादशाह जी धीअ ऐं वज़ीर जो पुटु उहो पढ़ंदा मुला हाणे हे जो उन जो ईअं सम्झो पुटु हुयो त गुलमुनीर खे ख़लीफ़ो करे ऐं हिन उते मक्तब में विहारियो त भाई मुंहिंजो ख़लीफ़ो आहे पढ़ियल अॻई हुयो अकुल वारो बि हुयो हिनखे उते ख़लीफ़ो करे विहारियो माना जीअं स्कूल में मॉनिटर खणी चइजे गुलमुनीर लिखियल पढ़ियल त अॻई हुयो पर हिन उते पाण खे अणपढ़ियल सॾायो शहज़ादी बि उते पढ़ंदी हुई वज़ीरज़ादो पढ़ंदो पोइ उहे हिक ॿिए खे पिया ॾिसंदा हाणे शहज़ादी जॾहिं पढ़ी क़ाबिल थी त हिन जो महल मां निकिरण जो बंदि रुगो जुमे जे ॾींहुं दौर करण जे बहाने सां उते मदरसे में ईंदी परे खां वज़ीरज़ादो बि अची हुनखे ॾिसंदो हो ॾिसी पियो दिलि ख़ुशि कंदो बादशाह जी धीअ ई उनजे करे घणी हुजत बि कोन कंदो छोकिरीअ जी बि दिलि चए पई पर हाणे बादशाह जी हुकुम हुयो उनजे करे हुन सां फ्री न पई थिए इहो गुलमुनीर बि नोट पई कयो जुमे जुमे ते ईंदी हिक ॿिए खे ॾिसंदा हुआ पर ॻाल्हाइण ॿोलाइण हिन जो कोन हो नेठि शहज़ादी हिकिड़े ॾींहुं छा कयो जो गुलमुनीर खे अणपढ़ियल सम्झी
हिनखे हिकिड़ो ख़त ॾिनई त इहो जेको वज़ीरज़ादो आहे न, इहे ख़त उनखे ॾिजां। ख़त में लिखियलु हो त फिलाणी राति फिलाणे हंधि लोकल अका जे सुम्हण खां पोइ अचिजां त हे मुल्क छॾे हलिया हल। ॿियो सभु बंदोबस्तु मां पाण कंदुसि, तूं परेशान न थी। हिनखे चई वज़ीरज़ादे खे ख़त ॾिजां। गुलमुनीर ख़त वरितो, हूअ वई, हिन चयो वज़ीरज़ादे खे ख़त ॾियां। पर हिनखे दिलि में ख़्यालु आयो त ॾिसां त शहज़ादी ख़त में छा लिखियो आहे। सो हिकिड़ी कुंड में वेही ऐं ख़त पढ़ियो। ख़त जो पढ़े ख़त में इहा ॻाल्हि लिखियलु हुई। सॼो अहवालु मालूम करे हिन चयो त मां कहिड़ी ॻाल्हि में घटि आहियां, क़िस्मत खणी मूंखे कयो आहे न त मां बि त बादशाह जो पुटु आहियां। हिन छा कयो, वज़ीरज़ादे खे ख़त कोन ॾिनई, पाण वेही उनजो जवाबु लिखियईं। जवाबु लिखी रखियईं। शहज़ादीअ वरी 8 ॾींहं ते आई, पोइ शहज़ादीअ खे उन ख़त जो जवाबु ॾिनो। शहज़ादी ख़त जो जवाबु पढ़ी सम्झई त हुन जवाबु लिखियो आहे, पढ़ी ख़ुशि थी, पंहिंजी हिकिड़ी बानी तयारु कई, उन सां हक़ीक़त कई, तयारी कई। अंजाम वारी राति ते बानी छा कयो जो 2 भला घोड़ा 2 खुर्दियूं नाणे सां भरे शहर जे ॿाहिरां हिकिड़े वण जे हेठां अची बीठी। शहज़ादी बि अधु राति जो लिकंदी लिकंदी अची उन वण वटि आई ॾिठई त बानी तयारु बीठी आहे, पर हाणे वज़ीरज़ादे जो को पतो कोन्हे। हुन ग़रीब खे त ख़बर बि कान आई। बानी खां पुछा कई, बानी चयसि मूंखे बि हिते चङी देरि थी आहे, पर अलाए छो कोन आयो आहे। हाणे हुनखे त इहा ॻाल्हि जी ख़बर ई कान आई। ओ सुतो पियो हुजे आराम सां। हे ॿई इन गणतीअ में वेठियूं हुजनि, एतिरे में शहज़ादो गुलमुनीर बि ठही संभरी अची उन वण वटि पहुतो जेको हुन ख़त में लिखियो। ऊंदहि हुई, गुलमुनीर जी शिकिल चङी तरह ॾिसण में न पई अचे। शहज़ादीअ जे लिखे त वज़ीरज़ादो आहे, सो न कई हम न तम टप ॾेई घोड़े ते चढ़ी वेठी। गुलमुनीर खे बि इशारो कयईं, उहो वरी हिन सां ई ॿिए घोड़े ते चढ़ी वेठो। बानी बि टप ॾेई चढ़ी ॿिए घोड़े ते वेठी ऐं हलाइनि घोड़नि खे उथी हलिया। शहज़ादी गुलमुनीर खे वज़ीरज़ादो सम्झी हर हर पई, हुजत करेसि, हिन सां ॻाल्हाए, पर हे अहिड़ो कुछे जहिड़ी भित, रुॻो बसि हा हूं ईअं पई कई। आख़िर सारी राति मुसाफ़िरी कंदे कंदे नेठि वञी ॿी बादशाही में पहुता। हिते हिननि खे सुबुह थी। आराम करण जे ख़्याल सां घोड़नि तां लथा। जीअं जो लथा त शहज़ादी जो ॾिसे, अड़े हे छा, वज़ीरज़ादो त कोन्हे को, हे त भणा मुलारो ख़लीफ़ो। अंदर में सड़ी वई। गुलमुनीर खे पिटे पारा था पई ॾे ऐं बानी खे चई त घोड़नि खे पोइते मोटाए। बानीअ खे 2 टे लकुण वाहे कढे। बानी चयसि त साइण, हाणे इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे, मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे, तो बि त कोन सुञातो। हाणे ख़बर न आहे त उहो कीअं रहिजी वियो ऐं हे ख़लीफ़ो असांखे नसीब में लॻो आहे। पर हाणे तकड़ न कर, जज़्बात में न अच। हाणे त बादशाह खे बि ख़बर पइजी वई हली। हाणे जे पोइते हलंदासीं त ख्वार बि थींदासीं। ॻाल्हि वई हूंदी हुली त शहज़ादी वई आहे भॼी। सो हाणे मुंहिंजी सलाह मन, थधी थी, चङो ईअं आहे त जहिड़ो आहे तहिड़ो खणी क़बूल कर। थधे दिलि सां सोचे त शिकिल सूरत में त वज़ीरज़ादे खां सुहिणो आहे। उते गुलमुनीर शहज़ादी खे चयो त शहज़ादी, तूं जे बादशाहज़ादी आहे त मां बि बादशाह जो पुटु आहियां। मुंहिंजो नालो बि गुलमुनीर आहे। क़िस्मत अलाए कीअं खणी मूंखे कशालनि में विधो आहे। हाणे जे लिखीअ खणी पाण खे मिलायो आहे त तोखे कज़ा जे कम ते सब्र करणु खपे। अलाह में उमेद आहे त मां तोसां बेवफ़ाई न कंदुसि, तोखे पंहिंजे साह खां वधीक भाईंदुसि। ईअं चई गुलमुनीर हिनखे परचाइण लॻो। पर शहज़ादी चए त मां तोसां कीअं रहंदुमि, मूंखे वज़ीरज़ादो खपे, मां न त पाण खे मारींदुसि। शहज़ादी रोअण लॻी। बानी हिनखे दिलदारियूं पई ॾे, परचाएसि पई त शहज़ादी अकुल खां कमु वठि, ॾुधो खीरु थणे कोन पवंदो, हीउ बि शहज़ादो आहे, वज़ीरज़ादे खां को घटि कोन्हे को। बाक़ी हा इहो ॾिसजे त असांखे संभाले सघंदो या न, उनजे लाइ खणी भला हिन जो अकुल जो इम्तिहान था वठूं, परख था वठूं। जे अकुल वारो हूंदो त पंहिंजे लाइ बंदोबस्तु कंदो, जे अकुल न हूंदुसि त पाण ताईं पहुचंदो ई कोन, पोइ पाण ई वज़ीरज़ादे खे ॻोल्हे लांदियूंसीं। हिनखे आज़मायूं था। शहज़ादी चयसि ठीकु आहे भला जे तूं चईं थी। हिते शहज़ादी बि सोचियो त जज़्बात सां कमु न हलंदो। चई हा छा थी चई। बानीअ छा कयो जो खुर्सीन मां हिकिड़ो लाल कढी गुलमुनीर खे चई त शहर में वञी का रहण लाइ जाइ हथु कर ऐं उन में ज़रूरत जूं जेको सामान हुजे उहो बि उते रख, त पोइ हलूं हली उते रहूं। गुलमुनीर लाल खणी वियो शहर में, हिकिड़े सोनारे खे ॾेखारी, उनजी क़ीमत पुछाईं। सोनारे ॾिठो त हीउ आहे छोकिरो, हिनखे कहिड़ी ख़बर त लाल जो मुल्ह छा हूंदो। हिनखे चई त हीउ लाल जेको आहे सो पोरो आहे, तंहिंजे करे इन जा एतिरा पैसा न थींदा।
बाक़ी चई त मां 200-300 रुपया तोखे ॾियां। गुलमुनीर चयसि त लाल पोरो न आहे, पोरो माना अंदरां खाधल, ही लाल पोरो न आहे। सोनारो हिकिड़ी ॻाल्हि ते, गुलमुनीर ॿी ॻाल्हि ते। नेठि गुलमुनीर चयसि त जे लाल आहे पोरो त तुंहिंजो, जे लाल पोरो न आहे त जेको माल मिल्कियत अथई सा मुंहिंजी। सोनारे चयो त हा मूंखे क़बूल आहे। ॿ शाहिद बीहारिन, सॾु कनि अबा और ते अचो, ॿ शाहिद बीहारे हाणे लाल भॻुन त लाल पोरो कोन हो, लाल नारो हो। सभिनी ॾिठो त भा लाल त पोरो कोन्हे। गुलमुनीर चयसि त तो पंहिंजी शर्त हाराई, हाणे तुंहिंजी सॼी मिल्कियत जो वारस आहियां मां। सोनारे जो मुंहुं ई लही वियो। हिते गुलमुनीर खे हिन ते क्यास अची वियो। हिन खे चई त हाणे ॿुध, तूं त मूंसां ठगी पियो करीं, हाणे तो शर्त बि हाराई, पर हाणे भला ॻाल्हि ॿुध, मूंखे तोते थो अचे रहम, मूंखे कुझु बि न घुरिजे, मूंखे रुॻो रहण लाइ हिकिड़ो घरु ॾे जंहिंमें शाही क़िस्म जो सामान ऐं ज़रूरत जी हर शइ मौजूदु हुजे। सोनारे जी त खणी अलाह ॿुधी, थोरे मां भई जिंद छुटेसि, सो हाज़ुर चई हिकिड़ो आलीशान महल में वठी आयुसि जंहिंमें ज़रूरत जी हर शइ मौजूदु करे चाबी ॾिनई हिनखे। गुलमुनीर सॼो बंदोबस्तु करे साॻो लाल खणी शहज़ादी ऐं बानी वटि अची पहुतो। बानी खे लाल हथ में ॾिनई, भॻल लाल हथ में ॾेई उन सां सॼी ॻाल्हि बि कई त हे मां ईअं सम्झो मुफ़्त में वठी आयो ऐं पंहिंजो लाल बि खण, हाणे हलो। शहज़ादी पहिरियों त इनकार कयो। बानी चयसि हाणे अकुल खां कमु वठि, हे ॾिस पहिरें इम्तिहान में ई पास थी वियो आहे, सियाणो सेबितो आहे, हल। नेठि बानीअ जे सम्झाइण ते आया उन जाइ में। बानी झटि में खाधो तयारु कयो, हिननि खाधो आराम कयो। हाणे हिते हिननि खे 2-3 ॾींहं गुज़रिया, पर शहज़ादी गुलमुनीर सां ॻाल्हाए न पई, न ॻाल्हाए न हिन ॾे ॾिसे। राति ॾींहं पई वज़ीरज़ादे खे यादि करे, थधा शुकारा पई घरे भरे। हाणे हिते रहंदे हिननि खे चङा ॾींहं गुज़री विया शहर में। बानी ॾिसंदी गुलमुनीर खे त बानी खे ॾाढो क्यास ईंदो त वीचारो ॾिस त कीअं वेगाणो वेठो आहे। शहज़ादी खे बि सम्झाईंदी, पर शहज़ादी खे वज़ीरज़ादो रुॻो यादि। आख़िर हिकिड़े ॾींहुं गुलमुनीर खे चई त हाणे ॿुध, बानीअ चयसि त खाधे खूह बि खुटी वेंदा, तंहिं करे तूं हीअं करजो, हितां जे मुल्क जो जेको बादशाह आहे न उन जे दरबार में वञ त मन को तोखे बिलो थिए, मन को तोखे रोज़गार थिए। गुलमुनीर उन महिल ई सही संभरी दरबार में वियो, बादशाह खे सलाम कई। बादशाह हिन जी सूंहं ॾिसी बेख्तियार बादशाह हिन खां हाल अहवाल पुछियो। गुलमुनीर चयसि साईं मां सौदागर आहियां, मुंहिंजो को हिकिड़ो मुल्क न आहे जिते वापार जो लॻंदो आहे, मां हुते कुझु वक़्तु रहंदो आहियां, तव्हांजे मुल्क में ॿिनि हिसाब सां रहियो। बादशाह खे गुलमुनीर जी गुफ़्तगू पसंदि आई। हिन खे चई त हाणे तूं हीअं कर जो जेसि ताईं हिते आहीं मुंहिंजे दरबार में तूं रोज़ ईंदो कर। वेठा कचहरी थी, जेॾी महिल वञे पियो त बादशाह हिन खे चङो इनाम ॾिनो, क़ीमती पोशाक बादशाह हिन खे पहिराई। उन खां पोइ गुलमुनीर रोज़ बादशाह जे दरबार में ईंदो हो ऐं मोकिलाइण महिल कुझु न कुझु बादशाह हिन खे इनाम बि ॾींदो। हिकिड़े ॾींहुं बादशाह गुलमुनीर खां पुछियो त भला ॾे ख़बर, तूं अकेलो रहंदो आहे या तोसां ॿिया बि आहिनि? गुलमुनीर चए त साईं मूंसां मुंहिंजी ज़ाल आहे, हिकिड़ी बानी आहे। हे बादशाह खां मोकिलाए आयो घर, अची बानी सां ॻाल्हि कई सॼी। त मूंखां बादशाह पुछियो त मां बादशाह सां हीअ ॻाल्हि कई अथई। बानी चएसि त तूं ॻणती न कर, तूं भले बादशाह वटि वेंदो कर, मां पाण ई शहज़ादीअ खे मञाईंदसि। गुलमुनीर रोज़ सुबुह जो वेंदो हो दरबार, राति जो मोटी अचे हूअ ॻाल्हाएसि कान, ईअं पंहिंजे मुंहुं सुम्ही पई। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे बानीअ खे हुकुम ॾिनो त अॼु खां वठी रोज़ सुबुह जो जेको अचे थो न असां वटि सौदागर गुलमुनीर, उन जी जाइ ते वेंदी कर, गुल ऐं पान ॾेई ईंदी कर। बानी खे जो हुकुम मिलियो, सा ॿिए ॾींहं ते गुलमुनीर जी जाइ ते पान ऐं गुल खणी वई बादशाह जे पारां। उन ज़माने में वॾनि माण्हुनि जे बादशाहनि वटि इहो रवाज हो त जेका बानी पान ऐं गुल खणी वेंदी हुई न त उन खां पान ऐं गुल वठी उन जे एवज़ अन्न जो थाल भरे ॾींदा। सो जॾहिं बानी शहज़ादीअ वटि गुल ऐं पान खणी आई त शहज़ादी पहिरियों त हुन खां वठण गवारा न कई। बानी उथी सो उन खां वरितई, बानी खे ख़बर कान आई। बानी हुनखे थाल ख़ाली ॾिनो, उहा थाल खणी आई, अची बादशाह जे वज़ीर खे चई त मूंखे बादशाह मोकिलियो हो, पर मां जेको ॾिसी आई आहियां त गुलमुनीर जी जेका ज़ाल आहे मूंखां न पान वरितई न गुल वरितई, ऐं हिन जी ज़ाल ईअं मुंहुं सुॼाई वेठी आहे। ॿियो त ठहियो, पर मां रोज़ हाणे वञा थी, मां ॾिसां थी त मां हिनखे गुलमुनीर सां ॻाल्हाईंदे बि न ॾिठो आहे। मूंखे शक थो पए त हीअ गुलमुनीर जी ज़ाल न आहे, थी सघे थो त हिनखे भॼाए आयो। वज़ीर
अॻे ई गुलमुनीर ते सड़ियो वेठो जो बादशाह जो हिन ते राज़ वॾो हिनखे इहो त मतिलबु बादशाह हिनखे मुंहिंजी जाजे वज़ीर त करे इन खे ॼण वज़ीर खे वझ मिली सो बादशाह खे चयईं कन भरियईं बादशाह जा साईं मां ॿुधो आहे त गुलमुनीर जेका न ज़ाल आंदी आहे उहा हिनजी निकाह जी ज़ाल न आहे पर किथां भॼाए आहे बादशाह चयसि यार अहिड़ो माण्हू ई कोन्हे इहो कूड़ आहे ईअं न हूंदो बादशाह हिकिड़ीअ ते वज़ीर बि ते नेठि बादशाह वज़ीर खे चए त भला हाणे ठीकु आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त भला कीअं ख़बर पए वज़ीर चयसि आज़मू थो वठणु सवलो आहे तव्हां कंहिं ॾींहुं शाम जो जेॾीमहिल ई वञे त गुलमुनीर मूंखे तव्हां ॾियो दावत पंहिंजे महल में वठी हलो पंहिंजी राणी खे सम्झाइजो त पंहिंजे हथनि सां असांखे हंधि विछाए ॾे हथ धोआरे मानी वग़ैरह तयारु करे खाराए असां सां वेही कचहरी करे वरी सुबुह जो सभु को पंहिंजे कम सां वञी लॻे ॿी राति ते वरी मां तव्हांखे गुलमुनीर खे दावत ॾेई पंहिंजे घर वठी हलंदुसि मुंहिंजी ज़ाल बि तव्हांजी ख़िदमत चाकरी कंदी 3 ॾींहं ते सारा गुलमुनीर सोचींदो त हाणे हिननि दावत ॾिनी आहे पंहिंजी जे निकाह बदी ज़ाल हूंदसि असांखे बि दावत ॾींदो ऐं जीअं असांजूं ज़ालूं थियूं कनि हिनजी ज़ाल बि असांजी ख़िदमत चाकरी कंदी पर जे पराई हूंदसि भॼाए आयो हूंदो त असांखे साईं दावत ई कोन ॾींदो बादशाह खे इहा ॻाल्हि पसंदि आई शाम जो मजलिस थी पूरी बादशाह गुलमुनीर ऐं वज़ीर खे चयो त अॼु मां तव्हांजी दावत कई आहे मूंसां हलो महलात बादशाह जे चवण ते हिननि दावत क़बूल कई ॿई आया बादशाह सां गॾु महल में बादशाह राणी खे अॻई सम्झाए छॾियो राणी हिननि खे पंहिंजे हथनि सां हंध विछाए ॾिना ॿिन्ही ॼणनि खे पलंग ते आणे वेहारियईं पंहिंजे हथनि सां मानी पचाए खे हिननि खे खाराई सॼी राति हिननि सां वेही कचहरी कई ॻाल्हियूं ॿोलियूं कई सुबुह जो हर कंहिं पंहिंजो रस्तो वठी हले वियो ॿियो ॾींहुं थियो शाम जो वरी वज़ीर बादशाह गुलमुनीर खे दावत ॾिनी ॿई वरी आया वज़ीर जे महल में वज़ीर जी ज़ाल बि साॻियो हिननि जो आदर भाव कयो ॾाढो हिननि जी ख़िदमत चाकरी वेही कचहरियूं कई सॼी राति कचहरियूं कंदे हर को सुबुह जो पंहिंजे घर रवानो हाणे दावत वज़ीर जी खाई घर पे आयो त वाट ते हिनखे सोच थी त भला बादशाह ऐं वज़ीर ते वाह जो कमु कयो हाणे मां हिननि ॿिन्ही जी दावत खाधी पर हाणे मां छा कयो मां हिननि खे दावत कीअं ॾियां हीअ त मूंसां ॻाल्हाए बि कान थी सोचींदो सोचींदो आयो घर हिकिड़ी भॻल मंजी हुजे खट हुजे भॻल उन ते अची लेटी पियो बानी हिनखे ॾिठो बानी खे अॻे हिन ते क्यास ईंदो हो सो बानी आई अची पासे में वेठा शहज़ादा ॾे ख़बर कहिड़ी ॻणती अथई गुलमुनीर पहिरियों त ॾाढो नटायो बानी चयसि नेठि ॻाल्हि त कर हिन बादशाह ऐं वज़ीर जी दावतुनि जो सॼो ज़िक्र ॿुधायो हिनखे त हाणे मां बरातियूं लाॻीतियूं दावत खाधी आहे हाणे जेकॾहिं मां हिननि खे दावत न ॾिनी त हू अलाए छा सम्झंदा पर खणी जे दावत ॾियानि बि त शहज़ादी खे तूं पाण सुञाणी थी मूंसां ॻाल्हाए कान थी हाणे ॿुधाए त मां छा कयां बानीअ चयसि त शहज़ादा ॻाल्हि बेतरी तूं को बि ख़्यालु न कर शहज़ादी खे मां पाण ई थी पेर ते बीहारियां तूं वञ वञी बादशाह ऐं वज़ीर खे दावत ॾेई पर हाणे हीअं कर हिन वई सो कुझु मोहरूं खणी आई हिनखे चई हाणे हीअं करे मोहरूं खणी वञ पहिरियों त हिकिड़ी नथ वठी आहे हे वियो सो बाज़ार मां हिकिड़ी नथ वठी आयो बानी खे ॾिनी बानीअ छा कयो गुलमुनीर खे बादशाह ॾे रवानो करे चई त तूं वञ वञी हिनखे दावत ॾे पाण उहा नथ खणी अची शहज़ादी जे फर में वेठी हिनखे चई शहज़ादी अॼु ईअं सम्झ असांजी सही आज़माइश जे असां हिन में नाकाम थियासीं त पोइ ख़बर न आहे त बादशाह पाण सां कहिड़ी हालत करे तंहिंजे करे चङो ॼाणी त हीअ नथ पाए अॼोकी राति जी ॻाल्हि आहे ख़ैर सां गुज़री वञे जे न त गुलमुनीर सां गॾु पाण बि नाहक मारिजी वेंदासीं हिन जो इहो चयसि शहज़ादी खे लॻी कावड़ हिनखे धिको ॾेई ॾाढो घटि वधि ॻाल्हाए पर बानी मोड़ वारी कान हुई वरी बि हिनखे मिंत कई शहज़ादी अकुल खां कमु वठि हिन सां सॼी बादशाह ऐं वज़ीर जी दावत वारो सॼो किसो ॿुधाई हिनखे सम्झाई त जेकॾहिं न कंदासीं त हुननि खे शक पइजी वेंदो इन सम्झाइण ते शहज़ादीअ जी मिड़ई कावड़ कुझु डरी थी बानी हिनखे नथ विधी बानी हिनखे सम्झायो त हाणे बादशाह ऐं वज़ीर अचनि त उन्हनि खे पाण खीकारजां हथनि सां हंध विछाए वेहारजांइ हथनि सां मानी खाराइनि सॼी राति हुननि सां वेही कचहरी कजां ईअं न थिए जो को हू घटिताई ॾिसनि शक पए ऐं पोइ वरी पाण खे सूर सरणा पवनि ईअं चई बानी शहज़ादी खे हार सिंगार कराए पाण वञी ताम तयारु करणु सांझी महिल बादशाह जी कचहरी ख़तमु थी गुलमुनीर बादशाह ऐं वज़ीर खे चयो त साईं मुंहिंजी दावत अथव हलो आया शहज़ादी मरंदे कुसंदे हिननि खे खीकारियो पलंगनि ते वेहारियईं ताम तयारु करे पंहिंजे हथनि सां हिननि खे खाराईं ताम खाई जॾहिं हथनि धोअण लाइ उथिया त बादशाह ऐं वज़ीर जा पहिरियां हिन हथ धोराया पोइ गुलमुनीर जा हथ धोराई
गुल मुनीर हथ धोई गुरड़ी करे खणी शहज़ादीअ ॾांहुं उछलाई जेका वञी हुनजे कपिड़नि ते लॻी जीअं हुजत कबी आहे भोग कबो आहे। हिन जो हयो त शहज़ादी थोरो मुश्की वरी आई हिननि सां कचहरी करणु वेठी। सॼी राति कचहरी करे सुबुह जो हुननि गुल मुनीर खां मोकिलायो। बादशाह ऐं वज़ीर उथी हलिया। वाट ते बादशाह वज़ीर खे चए त ॾिठई वज़ीर, पंहिंजी ज़ाल खां सा ॿी सां एतिरी हुजत करे नथी सघिजे। ॾिस त कीअं हुजत पियो करेसि, कीअं असां सां वेठी, हीअ हिन जी निकाब जी ज़ाल। वज़ीर चएसि बादशाह सलामत, बराबरि आहे ईअं त गुल मुनीर जी ज़ाल असांजी ॾाढी ख़िदमत कई, पर मां महसूस पियो कयो त हू गुल मुनीर खां पासो पई करे। सो अञा ॻाल्हि में रोलो मूंखे सम्झ में अचे थो, मां मुतमिन न आहियां। बादशाह चएसि पोइ भला छा कयूं? वज़ीर चएसि बादशाह सलामत, शिकार जो था बहानो कयूं, हितां निकिरूं था 12 ज़ाल, हर को पाण सां गॾु पंहिंजी ज़ाल बि खणे, ज़ालूं था खणूं, हर हिक जो तंबू जुदा जुदा हुजे। पोइ राति जे वक़्तु पाण 3 ॼणा तंबुनि जे ॿाहिरां वेही था कचहरी कयूं। जंहिंखे पंहिंजी ज़ाल जो सॾु थींदो उहो तंबूअ में हलियो ईंदो। गुल मुनीर जी जे निकाह ॿधी ज़ाल हूंदी त हिनखे सॾींदी, जे धारी हूंदसि त सुती पई हूंदी, गुल मुनीर बि ॿाहिरि पियो हूंदो। बादशाह खे वज़ीर जी इहा सलाह वणी। ॿिए ॾींहं ते हिनखे शिकार जो बहानो करे अब असां पंहिंजूं मायूं खणूं था, तूं बि पंहिंजी घरवारी खण ऐं तयारु थी। गुल मुनीर खे जो हिननि इहो चयो त वरी वीचार में पइजी वियो। आयो घर, वरी मुंझी वेही रहियो। बानीअ जी पासो ॾिनसि, सम्झी वई त का गणती अथसि। ॾे ख़बर छा आहे, गुल मुनीर हिन सां शिकार वारी ॻाल्हि कई त हाणे शहज़ादीअ लाइ कहिड़ा पेर खणंदी। जे हिननि खे पियो शक त शहज़ादी फुरे वठंदा, मूंखे बि तड़े कढी छॾींदा। बानी चएसि त शहज़ादा तूं गणती न कर, रब सणाई कंदो, तूं मानी खा। गुल मुनीर खे बानीअ ते ॼण एतबार अची वियो त बानी कमु कंदी। हिनखे पेट में साह पियो, मानी खाई आराम कई। बानी वञी शहज़ादीअ सां ॻाल्हि कई ऐं हुनखे सम्झाई। आख़िर बानीअ जो हुन चवणु क़बूल कयो। ॿिए ॾींहं ते बादशाह शिकार लाइ तयारु थियो। गुल मुनीर बि घर में पूरी तयारी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो त गॾु हले थी। बादशाह जे नौकर हिनखे उठ आणे ॾिनो, जंहिं ते शहज़ादी ऐं बानीअ खे सुवार कई। पाण घोड़े ते सुवार थी बादशाह ऐं वज़ीर सां गॾु। हिनखे जो ॾिठो हुननि त हुननि पंहिंजे ज़ालनि खे उठ ते सुवार कयो, पाण घोड़नि ते। त हाणे हिन जी जो ज़ाल उठ ते थी अचे त असांजूं ज़ालूं बि उठनि ते, पाण मर्द घोड़नि ते। हे 3 ॼणा शिकार कंदा हलंदा रहिया। आख़िर शाम जो अची हिकिड़े हंधि हिननि तंबू आया। हर को पंहिंजे तंबूअ में पियो। राति थी, मानी टिकी खाई थिया वांदा। तंबुनि जे अॻियां हिकिड़े मैदान ते 3 ॼणा कचहरी करणु लॻा। ओ भारी लहवारी हवाला कटींदे कटींदे बादशाह चयो त हाणे का राग जी महफ़िल थी। कचहरी पई हले। पहिरियों बादशाह पंहिंजे हाल सारो राग ॿुधायो। राग ख़तमु थियो त बादशाह खे राणी सॾु कयो त चङी राति थी आहे, हाणे अच। वरी वज़ीर राग शुरू कयो। राग जे ख़तमु थियण ते वज़ीर जी ज़ाल हिनखे सॾु कयो। हाणे गुल मुनीर जो वारो। हिनखे हिकिड़ो अॻ ई वतन छॾण जो ॾुख, भाइरनि जी जुदाई, वरी शहज़ादीअ जी बेरुखी, सभु सूर अची जाॻियसि। सो ॾाढे ॾुख में हे ॻाइणु लॻो। हे जो ॻाए पियो, बानी शहज़ादी खे मिनथूं कयूं त गुल मुनीर खे सॾु कर, पर इहा त ॾिठ धणी वेही रही। नेठि बानी चालाकी करे गुल मुनीर खे सॾु कयो। ओॾा गुल मुनीर जे दिलि मां जेके दर्द जूं दाहूं पई निकिरनि, उहे ॿुधी बादशाह ऐं वज़ीर बि हैरान थी विया। राग मां हुननि खे अहिड़ो मज़ो अची वियो जो उथण जी न पिया कनि। शहज़ादीअ जॾहिं हिन जो इहो ॾुख वारो राग ॿुधो त शहज़ादीअ जी बि निंड फिटी पई। बानी खे चई केरु थो ॻाए? बानी चयसि इहो वीचारो गुल मुनीर थो ॻाए, जंहिंखे सूरत ॾिनासीं, ॿियो केरु ॻाईंदो? हिते शहज़ादीअ जे दिलि में बि गुल मुनीर जी छिक ऐं सिक थी। बानी खे चई त गुल मुनीर खे सॾ। बानी चयसि मां त घणा सॾ कया अथमांसि, नथो अचे, भला तूं ई खणी सॾे। शहज़ादी उथी तंबूअ जे दर ते बि गुल मुनीर खे सॾण लॻी त हाणे अच, चङी राति गुज़री वई आहे, आराम कर। बादशाह ऐं वज़ीर उथण जी कोन पिया कनि। गुल मुनीर चयो त हाणे बादशाह सलामत वेठो आहे, मां कचहरी मां कीअं उथां? इहा ॻाल्हि सुठी न आहे। शहज़ादी खणी चुप कई। गुल मुनीर वरी बि ॻाइणु लॻो। कुझु देरि खां पोइ शहज़ादी वरी उथी गुल मुनीर खे सॾु कई। हिते बादशाह लाचार चयो त ठीकु आहे, बसि हाणे बाक़ी टाइम हर को उते वञी आराम करे। गुल मुनीर तूं बि उथ, असां वञूं था। गुल मुनीर अञा तंबूअ में घिड़ियो ई मस त शहज़ादी खणी हिनखे फाकुर विधो। गुल मुनीर साईं ख़ुशी आहे मां, ईअं सम्झो कपिड़नि में ई न पियो मापे। रब जो शुक्र अदा कई, वेठो शहज़ादी सां कचहरी करणु। बाक़ी जेका राति हुई ईअं सम्झो कचहरी कंदे गुज़ारी।
सुबह ते बादशाह वजीर गुलमुनीर निकता आया बाहर। बाबा ने हलो सामान सड़ा कैन रवाना थिया वापस। जेॾी पहुता घर त शहज़ादी गुलमुनीर वारी ज़ाल उन ॾिठो त हिन जो हार उते तंबूअ में खट जे पाए में हिन लाहे रखियो। उहो कोन्हे, उहो सम्झई त उते रहिजी सो ईअं सम्झण ईअं थधी थी वई। गुलमुनीर हिन जी हालत ॾिसी छा थियो हिन खां पुछे। हिन हार वारी ॻाल्हि कयसि त मूंखे लॻे थो त हार उते रहिजी वियो। गुलमुनीर चयसि को मसइलो कोन्हे, मां वञा थो खणी थो अचां। शहज़ादी चयसि न छॾ बसि, छा आहे हार वियो त का ॻाल्हि कान्हे, तूं न। हिन चयसि न मां वञा थो, मां खणी थो अचां। उते ई पियो हूंदो, मां वञा थो खणी थो अचां। किरी पियो हूंदो, मां खणी थो अचां। गुलमुनीर घोड़े ते सवार थी तकड़ो उहो अची उते पहुतो जिथे राति महफ़िल आई, तंबु नट अची पहुतो। ॾिसे त बादशाह जी बानी आहे, उहा तंबुनि जी सफ़ाई पई थी करे। हिन उन बानीअ खां हार जो पुछियो त असांजो हिते हार रहिजी वियो आहे, तो ॾिठो। हाणे हो बानी वीचारी हुनखे त ईअं सम्झो त को ख़ुदा ईअं ॼण हार ॼारायो। सो हाणे हिनखे ॾे कीअं, हीअ न टाणे लॻी। हिनखे चई हार त मां ॾिठो कोन्हे। गुलमुनीर सोचियो त हाणे ॿियो त कोई हिते आयो ई कोन्हे, हार हिन वटि आहे। गुलमुनीर हिनखे ईअं थोरो दाबा दड़का ॾियणु लॻो। बानी का जादूगराणी। उन चयसि त हा थोरो और ते आहे। हिन छा कयो, हिकिड़ो धाॻो कढियईं, उन ते को मंत्र वंत्र पढ़ियल हुजेसि। जीअं हे थोरो हेठि थियो, हिन धाॻो खणी गुलमुनीर जे ॻिचीअ में, धाॻो जो विधई हिन जे ॻिचीअ में त माण्हूअ मां हे थी वियो तोतो। तोतो जो थियो त बानी हिनखे जीअं पकड़े पई त भड़को रही उॾाणो। बानी ॾिठो त माना शिकार थो हथनि मां वञे, सो बानी जल्दी बाज़ थी हिनजे पोयां लॻी। अॻियां तोतो पोयां बाज़। हलो हलां तव्हां त वञी ॿी बादशाही में पहुता। तोतो थकिजी पियो, पोयां बाज़ हुजेसि, थकिजी पियो, मौत जो भउ। उॾामण खां बि ईअं सम्झ त हाणे सत कोन्हसि उॾामण जी। काहे पियो शहर में गुतूं ॾींदो बाज़ खां भॼंदो। उतां जो जेको बादशाह हुजे, उतां जो बादशाह जे महल जे वञी हिकिड़े जारे में वेठो तोतो। बाज़ हिन जे पोयां उहो बि उतां लामारा ॾियणु लॻो। ॾिठई त तोतो दरिया में वेठो आहे, हाणे उते लामारा ॾियणु लॻो। तोते जो बाज़ खे ॾिठो त ख़ौफ़ खां भड़को ॾेई, उहो बादशाही महल हुजे, उन बादशाह जी धीअ शहज़ादी सुती पई हुजे। सो हिन जो ॾिठो त बड़ा बाज़ थो अची खाइण, सो भड़को ॾेई वञी शहज़ादी सुती पई हुजे, वञी शहज़ादी जे कपिड़नि में लिको। जीअं शहज़ादी जे मथां किरियो तोतो, शहज़ादी ॾिठो त तोतो आहे, उन खणी हिनखे पंहिंजे हंज में कयो, तोते खे पकड़े। हाणे तोतो शहज़ादी जे हथ में, हाणे तोते खे वेही हथ था घुमाइण लॻे। हथ घुमाईंदे हिनखे तोते जे ॻिचीअ में सॻो नज़र आयो। सॻो थियो अथसि, यकदमि खणी सॻो सट ॾिनई त शहज़ादो गुलमुनीर माण्हू थी हिनजे साम्हूं। शहज़ादीअ जो हिनखे ॾिठो सुहिणी सूरत, ॾिसण शर्त ॾाढो हिनखे पसंदि आयो, वणियो। हिन खां हाल अहवाल पुछई त ॾे ख़बर तूं केरु, कीअं, तोतो, वरी छा आहे हाल अहवाल ॾे। गुलमुनीर लॻे सॼो अहवाल ॿुधाए। शहज़ादीअ खे पक थी त आहे शहज़ादो। शहज़ादीअ खे पक थी त शहज़ादो। शहज़ादीअ शादी कान कई। शहज़ादी शादी कान कई। शहज़ादी चयसि तूं मूंसां शादी कंदे, तूं मूंसां शादी कंदे। हिन चयो त हा मां शादी कंदुसि। शहज़ादी खे चई त मां तोसां शादी त कयां, पर तुंहिंजो पीउ राज़ी थींदो। शहज़ादी चयसि त बाबे जो मूंसां वाइदो आहे त मां पंहिंजे पसंदि ते शादी कंदसि, सो तूं ॻणती न कर, मां बाबे खे हिते ई थी घुरायां। ईअं चई बानी खे चई त बाबे खे वठी अच। बानी वई सो बादशाह खे वठी आई। बादशाह जीअं जो आयो त पंहिंजे ॾिठे त धीउ जे महल में ओतिरो माण्हू वेठो आहे, ॾाढी कावड़ लॻसि। धीउ खां पुछई छा आहे।
शहज़ादी ने सॼी ॻाल्हि कई। सॼी ॻाल्हि करे पीउ खे चईं त बाबा ईअं सम्झ त हिन मुंहिंजे जिस्म खे ॼण हथु लाथो आहे, ऐं वॾी ॻाल्हि त इहा आहे बि शहज़ादो सूंहं सोभिया वारो बि आहे, तंहिंजे करे तोसां तव्हांखां मां वाइदो वरितो हो, सो मां पंहिंजी पसंदि ते इन सां शादी करण लाइ तयारु आहियां, वधीक लाइ तव्हां मर्ज़ी वारा आहियो। बादशाह ॾिठो गुलमुनीर जी सूरत कचहरी ॾा बादशाह खे वणी। बादशाह चयो ठीकु आहे, भला ॿार त ऊअं ई लाहिणो आहे, भला धीउ बि राज़ी आहे, ऐं वॾी ॻाल्हि त शहज़ादो बि आहे, सही आहे। हिन खे पाण सां गॾु दरबार में वठी आयो। अमीर वज़ीर उन्हनि बि गुलमुनीर खे ॾिठो, उन्हनि खे पसंदि आयो। ॾींहं ॿिनि में गुलमुनीर जी हुन सां शादी थी। गुलमुनीर जी शादी थी, ॿई ज़ाल मुड़ुस ॾाढो ख़ुशि हुजनि। कुझु ॾींहं गुज़रिया। हिकिड़े ॾींहुं गुलमुनीर पंहिंजी राणी खे चयो त हिते त हाणे ॾाढो मज़ो लॻो पिया, मज़े सां पियो तो रहां, पर हाणे पोइ ते बि मां छॾे आयो आहियां, उन्हनि जी बि का ख़बर चार कान्हे, परेशान हूंदा, तंहिंजे करे मां सोचियो आहे त मूंखे तूं बादशाह खां मोकल वठी ॾे त मां ओॾां घुमी अचां, हाल अहिवाल वठी अचां, मोह ॾेखारे अचां। शहज़ादी चयसि त मां बि त हाणे तोसां गॾु आहियां, मां बि तोसां गॾु हलंदुसि, तूं जे न हूंदे त पोइ मां हिते रही छा कंदसि। ईअं चई पंहिंजे पीउ वटि वई, चई बाबा गुलमुनीर खे मोकल ॾियो त पंहिंजे मुल्क वञे, ऐं मां बि हुन सां गॾु वेंदसि। बादशाह जी दिलि न पई चए त धीउ खे कुझु छॾिया, पर ॾिठई त हाणे धीउ बि ख़ुशि आहे, सो बादशाह खे ॿिन्ही खे ख़ुशीअ सां मोकल ॾिनी। ॾाढो सुखड़ियूं पाखड़ियूं ऐं वॾो लश्कर ॾेई हुनखे रवानो कई। गुलमुनीर साईं लश्कर समेत मंज़िलूं कंदो कंदो आख़िर हिकिड़े ॾींहुं कंहिं ॿी बादशाहीअ में हिकिड़े बाग़ में अची लथो। रब जी कुदरत, उहो बाग़ उतां जे बादशाह जो ख़ासि बाग़ हो, हर क़िस्म जा मेवा मौजूदु हुजनि। गुलमुनीर उते तंबू लॻराया रही पियो। हिननि जो तंबू हयां त उतां जे बादशाह जे माण्हुनि जो गुलमुनीर जो लश्कर ॾिठो, सो वरी बाग़ में भॻा बादशाह। उनखे चयूं त साईं लॻे थो त को दुश्मन आहे असांजे शहर ते चढ़ाई करे आयो आहे, तव्हांजे बाग़ में अची खीमा खोड़िया अथनि लश्कर समेत। बादशाह जो इहा ॻाल्हि ॿुधी वज़ीर खे चईं त वज़ीर तूं वञ हाल अहिवाल वठी आ। वज़ीर आयो बाग़ में, वज़ीर बि लश्कर ॾिठो त परेशान थी वियो, नेठि दिलि जले आयो शहज़ादे गुलमुनीर वटि, मिलियो शहज़ादे सां, ख़बरूं चारियूं अथईंसि। वज़ीर बि सियाणो हो, ऐं त न पियो ॾिस, सो हिन खे चईं त तव्हांजे अचण जी ख़बर ॿुधी बादशाह सलामत मूंखे मोकिलियो आहे त जे तव्हां महिमान जी हैसियत सां आया हो त असांजा आहियो महिमान, जे हुजेव जंग जो ख़्यालु त पोइ भला असां तयारी कयूं। गुलमुनीर वज़ीर खे चयो त दा असां आहियूं महिमान, कुझु टाइम आराम करे पंहिंजे मुल्क वेंदासीं, असांखे जंग बंग जी ॻाल्हि कान्हे। ईअं चई हिन वज़ीर खे पोशाक पहिराई। बादशाह उतां जो जेको हुयो उन जे लाइ हिनखे सूखड़ियूं पाखड़ियूं सलाम ॾेई रवानो कयो। वज़ीर गुलमुनीर खां मोकिलाए आयो बादशाह वटि, अची सॼी ॻाल्हि बादशाह सां कई, पर शहज़ादे जी सूंहं ऐं अकुल जी एॾी त तारीफ़ कई जो बादशाह ॿुधी हैरान थी। बादशाह वज़ीर खे चयो त यार तुंहिंजो एॾी पियो हिन जी नेकी करे, हिन जे सूंहं जी अकुल जी, कि शहज़ादो वाक़ई अहिड़ो हसीन ऐं अकुल वारो आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पंहिंजे धीउ जो संग ॾियां। मूं वटि पंहिंजी धीउ वेठी आहे, मां पाण उनजे वर जी ॻोल्हा में हुयुमि त को लाइक़ु माण्हू मिले, सो हाणे जे अहिड़ी ॻाल्हि थो करे त भला पंहिंजी धीउ जो खणी मां हुन संग ॾियां। वज़ीर चयसि साईं वाह जी तव्हां बि ॻाल्हि कई आहे, जे चओ त मां वञी हुन सां ॻाल्हायां। बादशाह चयो सही आहे। आयो वरी अची शहज़ादे सां मिलियो, हिनखे बादशाह जो पैगाम ॾिनई त बादशाह तोसां माइटी करणु थो करे। शहज़ादे गुलमुनीर बादशाह जी धीउ सां शादी करणु क़बूल कई। बादशाह कंदा आहिनि। वरी वज़ीर खे पोशाक पहिराई, चई त तव्हां वञी बादशाह खे चओ, छो जो मूंखे वञिणो आहे, माना जेतिरो जल्द थिए त इहो कमु त जीअं वरी असां पंहिंजे मुल्क वञूं। वज़ीर मोटी आयो बादशाह वटि, अची मुबारकूं ॾिनई, शादीअ जी तयारी थी। कुझु ई ॾींहंनि में गुलमुनीर ऐं बादशाह जी धीअ जी वॾे धाम धूम सां शादी थी। कुझु वक़्तु रहण खां पोइ शहज़ादे वरी बादशाह खां मोकल वरिती त हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा पंहिंजे मुल्क। उन में घणो सामान ॾाज ॾेवण ॾेई शहज़ादे खे ख़ुशीअ सां मोकल ॾिनी। उतां पंहिंजी ज़ाल खई।
नेठि हलंदो हलंदो अची उते पहुतो जिथे हिन जी पहिरीं राणी पंहिंजे बानीअ समेत रहियल आहे। हाणे हिते इन टाइम में माना ईअं सम्झ त शहज़ादे गुलमुनीर खे उन ज़ाल खां जुदा थिए 12 महीना गुज़री विया। शहज़ादो गुलमुनीर जॾहिं हुन खां मोकिलाए हार खणण वियो हो न ऐं वापसि न थियो, तॾहिं खां हीअ पछताइण लॻी त मां हुनजो क़दुरु न कयो। रोंदी त मां छा कयो, पई रोंदी, हार सिंगार खे वेझो कान, खाइण छॾे वई। उतां जो जेको बादशाह हो उन नोट कयो त भला गुलमुनीर नथो अचे। ख़बरचार वठण लाइ पंहिंजी बानी खे गुलमुनीर जे घर मोकिले। बानीअ चयसि बादशाह मूंखे मोकिलियो आहे त गुलमुनीर कोन थो अचे, उनजी ख़बरचार वठी आहे, हेतिरा ॾींहं थिया आहिनि दरबार कोन थो अचे। शहज़ादी सियाणी हुई, हिन सां इहा ॻाल्हि कान कई त को गुम थी वियो आहे। हिन खे चई त शहज़ादो वियो आहे पंहिंजे ॻोठु, अलाह कंदो जल्दी मोटी। बानीअ खे जो इहो चई त बानी वञी बादशाह खे ॿुधाए त पंहिंजे मुल्क वियो आहे, मोटी। बादशाह खणी माठ कई। हाणे शहज़ादे गुलमुनीर खे इहो साल थी वियो। शहज़ादो गुलमुनीर पंहिंजे लश्कर समेत शहर जे ॿाहिरां अची लथो। तंबू बंबू आहिनि, माण्हुनि जो ॾिठो सो डोड़ी वञी बादशाह खे ॿुधाइनि त पंहिंजे शहर ते साईं को दुश्मन चढ़ी आयो थी। वॾो लश्कर त शहर जे ॿाहिरां अची लथो आहे। बादशाह वज़ीर खे चयो त वञ ॾिसी आहे केरु आहे, मर्ज़ी कहिड़ी अथसि। वज़ीर आयो, अची मिलियो शहज़ादे सां, ॾिठई सुञातई, अड़े हे त गुलमुनीर आहे, हे हेतिरो टाइम गुम हुयो, ख़बर न पई पई, असां त पिया सम्झूं त अलाए मरी वियो अलाए छा, पर हे किथां आयो। नेठि मिलियो, हिनखे वठी आयो बादशाह ॾे। बादशाह जो गुलमुनीर खे ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो, हाल अहिवाल पुछनि ही किथे हेतिरो टाइम। गुलमुनीर हिननि त सॼी ॻाल्हि अवल खां आख़िर ताईं ॿुधाई। हार जो गुम थियणु, वरी कीअं तोतो थियो, इहे वरी कीअं शादियूं कयूं, इहो सॼो किसो बादशाह खे ॿुधाई। बादशाह हिन जे अकुल ऐं दिलेरीअ खां बादशाह बि ॾाढो मुतासिर थियो। हे बादशाह खां मोकिलाए गुलमुनीर मोटी आयो पंहिंजे लश्कर में। ॿई राणियूं तां पंहिंजूं खईं गॾु, आयो पंहिंजे घर, अची पंहिंजी पहिरीं जेका राणी हुअसि उन सां मिलियो। 12 महीना उन बि इंतज़ारु कयो, पेर उनी। गुलमुनीर खे जो ॾिठई ॾाढी ख़ुशि थी, ईअं सम्झो हुन जा ॾुख सूर लही विया। हाणे से गुलमुनीर 3 राणियुनि सां गॾु रहे पियो। हिकिड़े ॾींहुं उहो बादशाह जेको वज़ीर जे चवण ते जंहिंखे शक पियो पए त ही भॼाए आयो आहे, जंहिंजी बादशाही में रहनि पिया, ईअं वेठा हुजनि, पंहिंजे वज़ीर सां वेठो हुजे। वज़ीर खे बादशाह चयो त बड़ा गुलमुनीर जो छा त शान आहे, छा त मर्तबो अथसि। 2 वॾा बादशाह उन्हनि जूं धीअर पहिरिजी आयो, 2 वॾा बादशाह, ऐं इहा ख़बर न त हीअ जेका 3 पहिरीं अथसि उहा बि बादशाह जी धीउ आहे। सो वज़ीर मां सोचियो आहे त पंहिंजी धीउ बि खणी इन खे ॾियां। वज़ीर उथी बादशाह खे चयो त साईं धीउ उथारणु फर्ज़ु आहे, मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु अथव, वधीक तव्हां मर्ज़ी जा माल कयो, हिन खां वधीक तव्हांखे माण्हू अहिड़ो न मिलंदो। बादशाह चयसि त ठीकु आहे, त पोइ हाणे इहो पैगाम बि गुलमुनीर ॾे तूं खणी वञ। गुलमुनीर खे पैगाम मिलियो। गुलमुनीर हा कई, हा बा मां शादी कंदुसि। आख़िर नेठि कुझु ॾींहंनि में गुलमुनीर जी 4थी राणीअ सां बि शादी थी। हाणे उतां जी बादशाह जी धीअ सां माना 4थी ज़ाल बि हिनखे थी। हाणे हिन जी शादी थी वई, 4 ज़ालूं हिनखे मिलियूं। हाणे उहो जेको बादशाह हो जंहिं बादशाहीअ में रहे पियो, बादशाह पोड़ो थी वियो। बादशाह जो पोड़ो थी वियो, बादशाह खे पुट जो औलाद कोन हो, धीउ हुअसि, धीउ बि ॾिनई गुलमुनीर खे। सो बादशाह पंहिंजे जेरे ई बादशाही खणी गुलमुनीर जे हवाले कई। दवा हाणे मूंखे पुट जो औलाद कोन्हे, बसि हाणे मुंहिंजो पुट बि तूं आहे, हाणे बादशाही तुंहिंजे हवाले थी। पाण वञी अला अला करणु लॻो। शहज़ादे गुलमुनीर खे बादशाही बि मिली, 4 ज़ालूं बि मिलियसि। वेठे वेठे हिन ॾिठो त भला मूंखे 4 ज़ालूं बि मिलियूं आहिनि, बादशाही बि मिली आहे। ईअं यादि अचीसि त भला मां ख़्वाबु लधो हो, अड़े हे त मुंहिंजो ख़्वाबु सचो थियो। जे मुंहिंजो ख़्वाबु सचो थियो त हिते हिनखे भाइरनि जी यादगिरी आहे। पक चयसि जे मुंहिंजो ख़्वाबु सचो थियो आहे त मुंहिंजे भाइरनि जा ख़्वाब बि सचा थिया हूंदा।
हाणे अलाए किथे मुंहिंजा भाइर, पर हाणे इहो आहे त हाणे वॾो बादशाह हुयो, सो भाइरनि जे ॻोल्हा लाइ इन माण्हू मोकिलिया, पार पता ॾेई उन्हनि खे ॿुधाई। पर ख्वाब जो भाइरनि जा हिनखे यादि आहे त हिन अंदाज़ो लॻाए ऐं पंहिंजा जेके माण्हू मोकिलिया उन्हनि खे चई त हिकिड़ो मुंहिंजो भाउ थी सघे थो त कंहिं मेहन वारे वटि हुजे, माना उनखे तव्हां जिथे बि मेहन वारा माण्हू ॾिसो उते ॻोल्हियो। ॿियो थी सघे थो त कंहिं मुहाणी वटि हुजे, मच्छीअ वारे मलाह वटि हुजे, छो जो उन ख्वाब लधो मच्छीअ जो। नेठि ताईं हिन जा माण्हू ॻोल्हींदा 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 नेठि अलाह खे बि मिलाइणो हुयो, हिन जे ॿिन्ही भाइरनि खे वञी हिन हथु कयो। बराबरि हिकिड़ो भाउ जेको हुजे, हिकिड़ो भाउ उहो मेहार वटि हो, मेहार वटि हो, उन जी धीउ सां हुन शादी कई। ॿियो भाउ वरी हिकिड़े मुहाणे वटि हो, ॿिन्ही भाइरनि खे वठी आया हिन जा माण्हू, भाउ तव्हांखे बादशाह घुरायो। हे वीचारा डिॼा परेशान थी विया, पर हाणे बादशाह इहो हुकुम हुयो, आया। जॾहिं आया नौकरनि जी ॿुधायो त गुलमुनीर चए त हाणे हीअं कयो जो इन ॿिन्ही खे वेंजारे सिंजारे नवां कपिड़ा पाराए, शाही कपिड़ा पाराए ॿिन्ही खे। नौकर वियास हिननि ॿिन्ही खे ॾाढो वेंजारे सिंजारे भला शाही वॻा पाराए। गुलमुनीर जो हुकुम हुयो त हाणे हिननि खे महल में वठी अचो, शाही महल में, बादशाह जे महल में वठी अचो। नौकरनि खे हुकुम, नौकरनि सभु कम पूरा करे ॿिन्ही भाइरनि खे महल में वठी आया। हे वीचारा परेशान ते आहे छा, बादशाह असांखे छो घुरायो आहे, या हे हेॾो असां ते राज़ छा चकर। हेॾां शहज़ादे गुलमुनीर छा कयो जो वॾो हिकिड़ो कमरो हुजे उन में हिंदोरो रखराई, हिंदोरो रखराए पाण उन हिंदोरे में सुतो। बरज़ालूं साॼे पासे हिंदोरे जे पासे ॾांहुं हिकिड़ो पलंग रखराई उते, बराणी वरी खाॿे पासे पलंग रखराई हिंदोरे सां उते विहारे। उन्हनि खे सम्झाए छॾे, उन्हनि खे सम्झाए छॾी। हेॾा हिन जा भाइर नौकर वठी आया, नौकर वठी आया, उहे बीठा हुजनि ॾिसनि त हिकु हिंदोरो आहे, उन हिंदोरे में हिकिड़ो माण्हू सुतो पियो आहे, ॿ ज़ालूं, ॿ मायूं हेॾां अथसि, ॿ मायूं हेॾां अथसि। हाणे गुलमुनीर जे हिदायतुनि मूजिबि उहो छा पियूं कनि जो हिनखे वारे सां लोॾो पई विझनि ऐं लोॾो हिंदोरे खे लोॾो पई ॾियनि ऐं वात में पताशो पई विझनि। हिकिड़ी ॾे लोॾो, वात में पताशो, वरी ॿी ॾे लोॾो, वात में पताशो। हे ॾिसनि पिया वेठा, हे ॾिसनि पिया, ॾिसनि जो पिया त हिते हिननि खे पंहिंजे भाउ वारी ॻाल्हि यादि अची वई। तॾहिं असांजे भाउ इहो ख्वाब लधो हो त मां बादशाह थियो आहियां, हिंदोरे में सुतो पियो आहियां, 4 ज़ालूं हिन ॿ हेॾां आहिनि, ॿ हेॾां आहिनि, मूंखे लोॾनि बि थियूं ऐं पताशो बि थी वात में विझनि। अलाह न भुलाए त हे असांजो उहो नंढो भाउ त न आहे जंहिंजो ख्वाब रब साईं पूरो कयो ऐं हेॾो रब हुनखे मर्तबो ॾिनो आहे। शहज़ादो अखि टेट करे ॾिसे पियो त भाइर परेशान आहिनि, सोच में त हे केरु आहे। हुनखे असुल ॾेखारिणो भाइरनि खे इहो हो। सो हिंदोरे मां लथो, हिंदोरे मां लथो, भाइरनि जे साम्हूं आयो, भाइरनि जे साम्हूं आयो ऐं भाइरनि खे जी भाकुर विधई। भाइरनि खे भाकुर विधई त हुननि खे पक थी त हे असांजो भाउ आहे। पाण में भाइर मिलिया, 3 भाइर मिलिया, ॾाढा ख़ुशि थिया, ॾाढा ख़ुशि थिया। चईंदा हे मुंहिंजो ख्वाब जेको मां ख्वाब लधो जंहिं ते तव्हांखे कावड़ लॻी, अॼु ॾिसो त रब साईं मुंहिंजो ख्वाब पूरो कयो, रब साईं मुंहिंजो ख्वाब पूरो कयो। ऐं वॾी ॻाल्हि त मूंखे रब साईं तव्हां भाइरनि सां मिलाए, तव्हां भाइरनि सां मिलाए। पोइ शहज़ादे छा कयो जो पंहिंजा 2 भाइर जेके हुआ उन ॿिन्ही भाइरनि जी मर्ज़ीअ सां, हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांखे मां छा ॾियां। हिकिड़े चयसि बसि मूंखे मेहूं वठी ॾे, मेहूं वठी ॾे, त बसि मुंहिंजो मेहुनि सां दिलि आहे, मां ज़िंदगी हिननि सां आंदी आहे, मूंखे मेहूं वठी ॾे त हिकिड़ो वॾो वाड़ो हुजे, माना जिथे मां मेहुनि जी सार संभाल पियो कयां, मूंखे मेहूं वठी ॾे। ॿिए बि जो मच्छी वारनि सां गॾु रहियो चई मूंखे हे जेको साम्हूं ॻोठु आहे, मुहाणनि जो ॻोठु आहे, इन मुहाणनि जो मूंखे सरदार बणाए त मां रहां उन्हनि सां, खाइण पीअण मुंहिंजो उन्हनि सां हुजे, मूंखे उन्हनि जो सरदार बणाए। पोइ जीअं भाइरनि जी मर्ज़ी, हिकिड़े खे हुन मेहूं वठी ॾिनियूं, ॿिए भाउ खे हुननि जो सरदार करे ॾिनई, ॿिए भाउ खे हुननि जो सरदार करे ॾिनई। ईअं हुन ॿिन्ही भाइरनि जा बि ख्वाब पूरा थिया, हिन भाउ जो नंढे जो बि पंहिंजो ख्वाब पूरो थियो। जहिड़ी अहिड़े ते 3 भाइरनि जी दिली मुराद पूरी थी, तहिड़ी तरह दुआ आहे त अलाह साईं कुल जहान जूं मुरादूं पूरियूं करे। आमीन।